तव्हांजो को पर्सनल अहिड़ो एक्सपीरियंस रहियो हुजे जंहिंमें तव्हां सिखिया हुजो ज़िंदगी में अहिड़ो सबक़ु जेको तव्हां सिखिया हुजो जेको तव्हां ॿियनि खे नसीहत करणु चाहियो यार इन शइ मां गुज़रियो आहियां अहिड़ो को तव्हांजे लाइ ज़िंदगी में को तजुर्बो अहिड़ो को सबक़ु ज़हन में तव्हां वटि आहे को अहिड़ो जेको तव्हां ॿियनि ताईं पुॼायो? इंसान जी ज़िंदगी में जी सर। हज़ारे अहिड़ा वाक़िया रूनमा थियनि था जेके माण्हू जे लाइ माना हिकिड़ो तजुर्बो आहिनि ऐं इहो कंहिंजो कौला तजुर्बो जॾहिं स्टेज ते ईंदो आहे तॾहिं इल्मु ऐं अक़ुल सभु हेठि वेही रहंदा आहिनि। ऐं जंहिं हिकु मूंखे ॾुख जहिड़ी ॻाल्हि जेका थींदी आहे ऐं हिन वक़्तु ज़िंदगीअ तमामु ॾुखे दौर मां गुज़रां पियो पर हिकिड़ो ज़मानो अहिड़ो जो टंडो बाबा खॾारो काफ़ी किलोमीटर अॻियां आहे ऐं थियो ईअं जो बस जो कंडक्टर हुन सां वास्तो बि एतिरो लारियूं हलंदियूं हुयूं सिंधी में हुन मुंहिंजे चवण ते 5 माण्हू ॿिया बि खणी अचे पर मूं माना हिकिड़ो इहो हरू भरू सुवालु माण्हू कंदो सुठो कोन थो लॻे बहितरा माण्हू पंधु हलियो वञे उतां खां टंडो बाबा ताईं पंधु आयुसि मुंहिंजा पेर जा छाला थी विया लिफूं थी हलिया ऐं पोइ मूं सोचियो राति जो मूंखे एॾो हिकिड़ो सुकूनु थियो मुंहिंजो सुवालु माण्हू न करे सुवालु करणु कंहिंखे सुठो कोन थो लॻे ऐं उहो वक़्तु एतिरो माना मुंहिंजो हिकिड़ो तजुर्बो माना ख़राबु शइ आहे पर वक़्त जा जेके हालात आहिनि माण्हू जा इंसान जा ज़िंदगी जा उहो माण्हू खे कपह खां हल्को करे छॾींदा आहिनि उन करे इहा कॾहिं बि दावा न कजे त आउं एतिरो ख़ुदि एतमाद आहियां या आउं दावा कंदो हुउसि मुंहिंजी त ज़िंदगी जो त आउं एतिरो माना पंहिंजो पाण ते ब्लाइंड फेथ कंदो हुउसि अंधो एतमाद त आउं हीअं करे थो सघां पर इहा ई ॻाल्हि कोन्हे इहा इख़्तियार सभु छो जो पहले बणी पिराल बुध पीछे बणिया शरीर पहिरीं तक़दीर ठही आहे माण्हू पोइ ॼाओ आहे इन करे असीं इहे जेका अक्सर करे असांजा अदीब शाइर या लिखिया पढ़िया नौजवान दावा कंदा आहिनि त फलाणा मंज़ूर तव्हां या साईं उतरी जा आऊं माना हीअ जेका शइ आहे न आउं हिन में कॾहिं बि कोन ईंदुसि सपोज़ ॻाल्हि चवां हीअ शइ कोन कंदुसि इहा दावा कॾहिं बि न करणु खपे कंहिं बि मसइले ते तजुर्बो आहे। मूंखे इहो ॿुधाइणु चाहियां थो त बाबा ॾिसो मूं वक़्त मां कोन सबक़ु सिखियो इन करे वक़्त जे करे अॼु पोइ रहिजी वियो सॼो पर तव्हांखे आउं इहो ॿुधाइणु चाहियां थो त अंग्रेज़ी जी उहा कहावत आहे त टाइम विल नेवर कम टाइम जेको आहे सो कॾहिं बि न ईंदो सो इन करे तव्हीं वक़्त जो क़दुरु करियो कमु तव्हांखे कहिड़ो बि मिले उहो करियो इहो न चओ त हीउ कमु नंढो आहे हीउ कमु मुंहिंजे लेवल मुताबिक़ कोन्हे आउं वॾी लेवल जो आहियां ऐं कमु जेको आहे सो घटि लेवल जो आहे न अलाह में भरोसो रखंदा त कमु तव्हांखे वॾो मिली सघे थो ऐं तव्हांजी ज़िंदगी जो राहूं अञा वधीक अॻिते जे लाइ बि निकिरी सघनि थियूं इन करे जीअं त मूंखे वक़्त में वजह जेको आहे सो सबक़ु इहो आउं तव्हांखे मूं वटि ॿुधायो त वक़्त जो क़दुरु करियो। महिरबानी महिरबानी। तजुर्बो इहो आहे त कंहिंखे धकु न हुजे कंहिंखे गार न ॾिजे इहा तमामु ज़िंदगी भर माफ़ु कोन कंदा माण्हू इहो न कजे बसि ऐं ॿियो इहो काफ़ी आहे हिकिड़ो हा इहो सिखियो आहे कंहिंखे गार कंहिंखे धकु कंहिंखे मुख कंहिंखे बूंदो हा न ॾिजे नुक़सानु थिए थो न मां सर मूं ज़िंदगी मां इहो सिखियो आहे त जेकॾहिं तव्हांखे ज़िंदगी में सुठे दोस्तनि जी ज़रूरत आहे त उन जे लाइ तव्हांखे पहिरीं पाण सुठो थियणो पवंदो जॾहिं तव्हां पाण सुठा थींदा त तव्हांखे दुनिया बि सुठी नज़र ईंदी ऐं दोस्त बि सुठा मिलंदा बाक़ी जेकॾहिं माण्हू पंहिंजो पाण सां बि सुठो न आहे त उहो तवका न रखे त मूंखे सुठा दोस्त मिलंदा सुठाई जो पलो वरी बि जेको भारी आहे मोहबत जो पलो जेको आहे भारी आहे तंहिंजे करे आउं इहो चवंदुसि त सुठाई पाण सां गॾु खणी हलो सुठाई में ई फ़ाइदो आहे सुठाई में ई अकुलमंदी आहे महिरबानी। इहो आहे ज़िंदगी जो हींअर कुझु महीना पहिरीं मुंहिंजी शादी कई त थियल्स में जो आउं माइनर हुअसि मुंहिंजी वाइफ जेकी उहा माइनर हुई असां ॿिन्हिनि शादी कई थियल्स में जी टेस्ट खां अॻु में असां शादी कोन कई असां शादी करे छॾी पोइ ई टेस्ट कराई थी त असां ॿई थियल्स में माइनर हुआसीं हाणे असांजो जेको बि ॿारु पैदा थिए थो 3 महीने टेस्ट थी थिए उहो ॿारु मेजर थिए थो उनखे रत 3 महीने 4 महीने चढ़ंदो उहो ज़ाया ते ॿार करिणो थो पए त आउं सभिनी दोस्तनि खे ईअं गुज़ारिश कंदो त शादी खां पहिरीं थियल्समिया जी टेस्ट कराइणु लाज़मी आहे उहो बराए महिरबानी लाज़मी कराइनि जीअं आउं हींअर टेस्ट करायुमि त हाणे मूंखे सहूलियत आहे त आउं उन मां सिखी वियो आहियां जॾहिं बि ॿार जी टेस्ट कराईंदुसि थियल्समिया आहे या माइनर या मेजर आहे इहो मुंहिंजे लाइ आवाम लाइ वॾो पैगाम आहे माण्हू पहिरीं इन मां सबक़ु हासिलु कनि। इहो ॿुधा हा पहिरीं ॻाल्हि इहा ई आहे बसि एतिरी जा कंहिं ते यकीन न कजे मिठा माण्हू सुहिणा माण्हू सुठा माण्हू धोखो ॾेई वञनि। हा त ज़िंदगी में त इलाही कुझु असां पिरायो आहे पर अहम ॻाल्हि इहा आहे त
रिश्तेदारी में, माइटी में, दोस्ती में या गहरे वास्ते में लेती लेती कारोबार न करणु घुरिजे, छो हुन सां इलाही मसइला थियनि था। हुन सां कॾहिं वापसी कोन थी थिए त उन ते रिश्तेदारी पंहिंजे रिश्तनि वास्तनि ऐं उन्हनि ते वॾो असरु पए थो। भला जेकॾहिं कजे त पोइ बर्दाश्त कजे, सैफ ऐं रिवादारी मुस्तक़िल मिज़ाजी जे हवाले सां जेको सो हुन मसइले खे हल कजे। ऐं इहो जेको सो सभिनी दोस्तनि जे माण्हुनि जे ज़िंदगी में इहो मरहलो अचे थो। आउं इहो ई चवंदुसि त पंहिंजे गहरे वास्ते में कारोबारी लिंक न रखिजनि, बहितर आहिनि जे रखिजनि त पोइ हुनखे निभाइजनि। मिसाल तौर ज़िंदगी में केरु रोड जे विच ते ओवर टाइम तव्हां अचो पिया, केरु औरत वांगुरु या अहिड़े टाइप ते तव्हांखे को हथु ॾिए, बाबा असां हेल्प करियो, उन्हनि ते तव्हां न बीहो। बहितर हिन में थींदो छाजे करे त तव्हांजो उहो दाड़ियल तरह अचनि था, अहिड़े हिसाब सां गाॾियूं फिरनि था। अहिड़ा वाक़िया हींअर बि थिया आहिनि, बाक़ाइदा असांजे माइट खां बि थिया आहिनि, जेको सो हिकिड़ो औरत अचे थी ॿाहिरि बीठी रोड ते, बा हेल्प करियो, हुनखे खणो था, पोइ अॻियां खां उहो ब्रेक थी हणे त हमरा वरियो अचनि हथियार खणियो, उनखे जेको सो उन गाॾी या उनजो सभु कुझु जेको आहे लुटियो था वञनि। ज़िंदगी में अहिड़ियूं ग़लतियूं न करे माण्हू। वाह यार, महिरबानी कुर